सखी शाबाश कलंदर, दमादम मस्त कलंदर, हाय दमादम मस्त कलंदर। झूलेलाल बेड़ा ही पार। प्यारा बारो, लाल साईं देव आहे पाणी जो देव, तंहिं करे सिंधी उपासक आहियूं पाणीअ जा। सिंधु नदी किनारे रहियासीं, इन करे सिंधी था सॾायूं। अॼु उहा नदी पाकिस्तान में आहे। सिंधी सभ्यता दुनिया में सभिनी खां पुराणी सभ्यता आहे। सिंधु असांखे छॾणी पई, पर न छॾीसीं पंहिंजी हिम्मत, पंहिंजी हशमत ऐं पंहिंजी ख़ुददारी, ऐं न कंहिंजे साम्हूं असीं हथ फैलायोसीं। अॼु जिते बि ॾिसो, दुनिया जी जंहिं बि कुंड में ॾिसो, तव्हांखे सिंधी ज़रूरु मिलंदा। वाणिया ऐं वापारी सॾण वारा सिंधी साईं अॼु समाज जे हर खेत्र में हिकु अहम हिसो थी विया अथव। साइंसदान, तालीमदान, डॉक्टर, इंजीनियर, साहित्यकार, पत्रकार, नाटककार, चित्रकार, अदाकार, राजनेता, बिल्डर, वकील, हर प्रोफेशन में तव्हांखे सिंधी ज़रूरु मिलंदा। न सिर्फ़ एतिरो, असीं देशभक्तीअ में बि पुठियां कोन आहियूं। प्यारा ॿारो, हीअ हिकु नंढी कहाणी जेका तव्हां सभिनी जे साम्हूं पेश करे रहिया आहियूं, हिकु अहिड़े नौजवान जी आहे जंहिं 20 साले जी नंढी उमिरि में पंहिंजे देश हिंदुस्तान जी आज़ादीअ जी लड़ाईअ में खिलंदे खिलंदे फांसी क़बूल कई, पर माफ़ी क़बूल न कई। पंहिंजे देश लाइ शहीद थी वियो। उन वीर सिंधी नौजवान जो नालो आहे हेमू कलाणी। प्यारा ॿारो, हेमू कालाणी असांजे सिंधी समाज जो हिकु चमकंदड़ सितारो, वॾो देश भॻत हो। इन करे ई अॼु सॼे सिंधी समाज खे हुन ते फ़ख्रु आहे। 21 जनवरी 1943। Tell him the British government is willing to give him freedom if he apologizes for his deeds. हेमू, ही ऑफिसर चए थो त अंग्रेज सरकार तोखे आज़ादी ॾींदी जे तूं माफ़ी वठे। चओ, छा फ़ैसिला तुंहिंजो? मुंहिंजो नालो त हेमू कलानी। मां माफ़ी हरगिज़ न वठंदसि।
ऐं इन्हनि खे चओ मुल्क छड़ी वञे ऐं चए इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। What the hell is he saying? What he's saying is he will never apologize. He wants the British to leave the country. Okay. Hang him. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। भारत माता की जय, 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 भारत माता की जय। एक ही जनवरी 1943 ते अंग्रेज सरकार हेमू कालारी खे फांसी ते चाढ़े छॾियो। हुनखे घणो ई चयो त सियाड़ो थी, असांखां माफ़ी वठ, असां तोखे छॾे ॾींदासीं, पर न, हुन इनकार कयो ऐं भारत माता जी जय चवंदे चवंदे फांसीअ ते चढ़ी वियो। सर, अवां असांखे शहीद भगत सिंह जी कहाणी ॿुधाई हुई, अॼु असांखे शहीद हेमू कालाणी जी कहाणी ॿुधायो। शाबाश। हर जातीअ खे पंहिंजे सूरवीरनि ते फ़ख़ुरु हुजणी खपे। हेमू जो पिता पेसूमल हिकु सरकारी ठेकेदार हो। ख़ासि बासी त जेकॾहिं हुनखे पंहिंजो पहिरियों ॿारु पुटु ॼमंदो त हू घर में भॻत विझाईंदो, ऐं जॾहिं पुटु ॼमण जी ख़ुशख़बरी पेसूमल खे मिली त हुन पंहिंजे घर जे पधर में भॻत विझाई। ओ मुझा भगत ही भगत साहब, ओ मुझा सजनो भलो पेसूमल घर में भगत विझाई अथई। हाँ साईं। ऐं चयाई हितन बचड़े खे लोली ॾियो, लोली ॾियोसि। मूं निमाणी मिसकीन जी बेली पवंदम बाज पिरनी, छो त बेली कयो थम माण्हू मणन जो बेली तुको दाख़िल कनी। ओए ऐं बन खां आजो कने अॼु मुंहिंजे ॾोहनि खे न ॾिसनि। हाणे फज़ुल साणू पर चनी जल है बेली मुंहिंज सां कन मां लाल वधायो हेमू भली करे जायो, लाल वधायो हेमू भली करे जायो, लाल वधायो हेमू भली करे जायो, लाल वधायो हेमू भली करे जायो। अरे भली करे जाओ हेमू भली करे जाओ, भली करे जाओ हेमू भली करे जाओ, भली करे हाँ भली करे जाओ, भली करे जाओ। लाल वधायो हेमू भली करे जाओ, 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 लाल वधायो हेमू भली करे जाओ। लोली
तकवा है प्रताप वांगुर बणज बहादुर ही घोड़ो जड़चे तकवा है प्रताप वांगुर बणज बहादुर देश जी भक्ति साध बलाए बुलाए गांधी सुर में सुर हेमो मां अच्छा भाई गुरुनि वटां मथो टेकाए हेमो खे स्कूल छॾे अचां। हाँ हाँ अच पुटु। सतनाम 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 जी वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु जी बोलो सतनाम 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 जी वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु जी स्वामी जी आसीस करियोसि त जीअं भाग भलड़ा थियनिसि। तुम्हारी कृपा ते सुख घने रे भगवान श्री कृष्ण अभिमन्यु खे आशीष कंदे चयो त ही बालक पंहिंजो नालो पाणे करे। तुमरा हिन बालक जे मुंहं में जेका मणिया आहे उहा ई हुनजे भाग जी निशानी आहे। ही बालक पंहिंजो नालो पाणे करे। तव्हीं बिल्कुलु सच था चओ स्वामी जी। पुट जे ॼमण शर्ती सरकारी जेल जो वॾो ठीको मिलियो अथव। वाहे गुरु वाहे गुरु वाहे अब आप पेसू इन खां त घणो ख़ुशि न थी। इन्हनि जेलनि में वञण वारा कैदी असांजा पंहिंजा देशवासी। पुट उहो सोनी घोड़ियो जेको कन छीनियो। सतनाम जी वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु जी हाँ भाई तू बता। बोलो सतनाम सतनाम फिर बोले सतनाम भगवान जी वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु जी कौमी झंडो फड़के फड़ 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 दुश्मन छाती धड़के धड़ 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 कौमी झंडो फड़के फड़ फड़ दुश्मन छाती धड़के धड़ धड़ आयो सोभ जमानो बोलो शेर जवानो आयो सोभ जमानो हल्लो शेर जवानो कौमी झंडो फड़के फड़ 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 दुश्मन छाती धड़के धड़ 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 कौमी झंडो फड़के फड़ फड़ दुश्मन छाती धड़के धड़ धड़ वो नाम वो वो पतंगन पहकयो मिड़िया मथे मच पसी लहसन लुछिया सरिया मथे सच सदाग चुन गच विचारन विनाया वो मिठा रुक 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 छाए हिकु बीड़ी त प्यार। मां बीड़ी न छिकंदो आहियां। अच्छा तूं बीड़ी न छिकंदो आहीं त पोइ टको ॾे। पैसा कोन्हनि। पैसा कोन्हनि सुञे पुट न जा
पी न कढ। अच्छा छॾ। अरे नथो छॾां, छा कंदे? छा कंदे? हा वरी कड़ी कैसा खोसबाजी न कजाए, समझे? हाँ, पैसा तो बुरे। शाकुर बच्चा, मां तोखे यादि रखंदुसि। तूं फ़क़ीरनि जो खून कढायो आहे। झूलेलाल कॾहिं तोखे माफ़ न कंदो। शाकुर जा बच्चा। हे तू छा थो करीं? ॾिसां पियो कि भगत सिंह खे फांसी लॻण महिल केतिरो सूर थियो हो। भगत सिंह आहिनि छा? हा, मां भगत सिंह आहियां। असां सभई भगत सिंह आहियूं। चओ मूंसां गॾु, इनकलाब जिंदाबाद, भारत माता जी जय। 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 जेके सिरकीअ जी सध रखन बोला, भारत माता जी जय। जेके सिरकीअ जी सध रखन बोला, से सिर ॾेई सरहा थिया। भारत माता जी जय। 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 मां टेकचंद कलाणी हेमू कलाणी जो नंढो सॻो भाउ आहियां। हेमूअ माफ़ी वठणु क़बूल न कई पर फांसी क़बूल कई। हीउ वॾो बहादुर हो। हीअ भगत सिंह जी माता आहे, हीअ हेमूअ जी माता आहे, हीअ हेमूअ जो पोटो आहे। वो
उहे माउर भले मन कन जे मारो तन में लोली ॾियन त सदके देश तां तन मन करण जहिड़ी नबी ख़िज़मत। प्यारा ॿारो, उहा मां धन्य आहे जंहिं हेमू कलानी जहिड़े पुट खे जनम ॾिनो। उहो देश बि धन्य आहे जंहिंजे लाइ हेमू कलाणीअ पंहिंजी कुर्बानी ॾिनी। जय हिंद।